वेलकम बैक नाज़रीन। ख़बर शामिल कंदासीं। मरीज शाकिंदर पासे में महांगाई चोट चढ़ी वई आहे। भाॼियुनि ऐं मेवनि समेत आम वापे जी शयुनि जे अघनि में वाजिब ॾियारेदार तबिको सख़्त परेशानी जो शिकार थी वियो आहे। वधीक तफ़सील पेश आहिनि हिन रिपोर्ट में। मुरीद शाख ऐं भरपासे में महांगाई चोट चढ़ी वई। भाॼियुनि ऐं मेवनि समेत आम वापे वारनि शयुनि जे अघनि में वाध सबबु ॾियारीदार तबिको सख़्त परेशानी जो शिकार थी वियो। पूरे तबिके जो चवणु आहे त अक्सर मुनाफ़ाखोर वापारियुनि पारां आम वापे वारनि शयुनि जे अघनि में हथरादू वाध करण सबबु ॿारनि खे ॿिनि वेलनि जी मानी खणण खे बि लाचार थी विया आहिनि। हुन जो त अटे, खंड ऐं गिह समेत पटाटे, टमाटे ऐं बसर जे अघनि में वाध करे हथरादू परेशान कयो पियो वञे। संदन चवणो त वापारियुनि पारां शयुनि जा मनपसंद अघु मुक़ररु करे ग़रीब तबिके खे ॿिन्ही हथनि सां फुरियो पियो वञे, जॾहिं त इंतज़ामिया पारां जारी कयल लिस्ट किथे बि नज़र नथी अचे। मुरीद शाख जे रहवासियुनि ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो त शयुनि जा हथरादू अघु मुक़ररु कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे।